नाज़िन जेकबाबाद जे सरकारी अस्पताल में डॉक्टर न हुअण सबब इंतजामिया हथ जूं आङुरियूं कटियल मासूम ॿार खे वापसि मोटाए छॾियो। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर अब्बास मस्तोई। जी अब्बास। जी बिल्कुल, जेकबाबाद जी सरकारी अस्पताल आहे उनजी एमरजेंसी भी गैर फाल बनल है। डॉक्टरनि की अदम मौजूदगी सबब हथ जूं आङुरियूं कपल ॿार खे वापस मोटाया वियो है। मुबारकपुर वासी मासूम अली रज़ा जो हथ बिजली के मोटर में अची करे उन जूं आङुरियूं जेके कपजी वयूं। जीअं उन खे जेकबाबाद जी सरकारी अस्पताल के एमरजेंसी वार्ड में आंदो वियो त सुबुह जो उते डॉक्टर मौजूद ही कोन हुया। उते जेको अमलो मौजूद हुयो उन्हनि ॿार जे वालिद खे इहा ही सलाह ॾिनी त तव्हां पंहिंजे ॿार खे कंहिं प्राइवेट अस्पताल में खणी वञो। इन हवाले सां जॾहिं असांजी डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल थी, उतां जो जेको अमलो मौजूद हो उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ही चवणो हो त सिविल अस्पताल में जेको एमरजेंसी में को डॉक्टर ही नाहे, न हिते को सर्जन डॉक्टर आहे उनजी भी का ड्यूटी नाहे, हिते हॾ जो डॉक्टर भी नाहे। ऐं सिविल जेका अस्पताल आहे उहा मुकमिल गैर फाल आहे। उतां जो जेको एमरजेंसी वार्ड आहे उहो भी जेको आहे त गैर फाल बनल आहे। इन हवाले सां जॾहिं असांजो उनजे नंढड़ो जेको मासूम हुयो उनजे वालिद सां ॻाल्हि ॿोल थी त उनजो इहो ही चवणो त हिन वक़्तु जेकबाबाद जे कंहिं भी प्राइवेट सेंटर ते को प्राइवेट डॉक्टर भी मौजूद नाहे, को प्राइवेट सर्जन भी मौजूद नाहे। असां परेशान आहियूं त असां इन मासूम ॿार खे काॾे खणी वञूं। एमएस सां असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं त उनजो नंबर भी जेको आहे उहो अटेंड कोन थियो। जी ठीक है अब्बास, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।